असां ख़बर शेयर कंदा हलूं लखी गुलाम शाह मां। लखी गुलाम शाह यूसी रुख जो क़दीमी ॻोठ सहक जी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम। अवाम जो एहतिजाज। उन मौक़े ते ॻोठाणनि KTV न्यूज़ जे तालका रिपोर्टर अब्दुल गनी भयो सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो ॻोठ 350 साल पुराणो आहे, पर हिन ॻोठ सां माटेली मां वारो सुलूक कयो थो वञे। जीअं त असां हिन वक़्तु लखी गुलाम शाह जे ॻोठ सहक जी में मौजूदु आहियूं, जिते ॻोठाणनि जूं सख़्तु एहतिजाज आहे त असांखे माना का बि सहूलियत न आहे, न गैस आहे, न नियाणियुनि जी स्कूल जी सहूलियत आहे, ऐं रोड काफ़ी अरसे खां वठी माना नाका लॻो पियो आहे। असां तमामु घणो परेशान आहियूं। असां बस वारनि खे चूंडनि मां तमामु घणी अपील कई आहे, पर असांजी हिकु बि न ॿुधी वई आहे। वधीक असां ॻोठाणा मौजूदु आहियूं, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। तव्हां नालो साईं? साईं नालो मुंहिंजो हफ़ीज़ुल आहे साईं। भाऊ हफ़ीज़ुल आहे, थोरो असां तफ़सील खे ॿुधाईंदो छा मसइलो आहे? साईं असांजो मसइलो इहो आहे त असांखे पंहिंजो हक़ खपे, जेके बेसिकली इंसानी हक़ आहिनि साईं, उहे असांखे ॾिना वञनि साईं। असांजो हे ॻोठ साईं तक़रीबन 300 साल पुराणो ॻोठ आहे माशाअल्लाह। ॿुधो साईं, हे तव्हां ॾिसो पाण त हे रोड रस्ता जेके जॾहिं गौसली शाह जो दौर आहे साईं, उन में ठहिया आहिनि। उन खां पोइ कोई तरक़ियाती कमु न थियो आहे। छा असांजा चूंडियल नुमाइंदा न आहिनि? असां वोटर न आहियूं हुतां जा साईं। छा असां इंडिया में था रहूं साईं या अफ़गानिस्तान में था रहूं? असांजी नाज़रीन त इहो एतिरो ॿुधाए सघो त तव्हां हिन महिल ताईं की चूंडियल नुमाइंदे तकरार कंहिं लड़ी विया हो? हा साईं, बिल्कुलु असां विया आहियूं। असां साईं कमारी साहब ॾे बि विया आहियूं साईं, ॿुधो साईं, आगा सराज ॾे बि विया आहियूं, गौसफी खान साहब ॾे बि विया आहियूं साईं। जेके बि सरहदियारा MNMP आहिनि साईं, इम्तियाज़ शेख साहब जिन ॾे बि विया आहियूं। पंहिंजे इलाइक़े जा मसइला खणी उहे बि सिंध गवर्नमेंट कहिड़ी मोट मिली? उतां बसि न जी त बुख ई न आहे न साईं, न जी बुख ई न आहे। हाणे आख़िर तव्हां छा असांजो देरीना मुतालबो इहो ई आहे साईं। असांजे तालीम जो निज़ाम जेको आहे बिल्कुलु दरम भरम लॻो पियो आहे। ॻोठ में नियाणियुनि जो स्कूल न आहे साईं। रोड रस्तो तव्हां ॾिसो पाण था साईं, इहो असांजो रोड जो तबाह लॻो पियो आहे। नालियूं जेके आहिनि साईं, गौसली शाह दौर में रोड रस्ता थियल आहिनि, उनखे साईं का इनखे रिपेयर न थी आहे। बाक़ी हेॾे साईं जेके वॾेरनि जा ॻोठ आहिनि, उन्हनि में साईं रस्ता बि ठहियल आहिनि। ॿियो पियो हिन असां वटि साईं का शइ न आहे। ॿुधो गैस जेका आहे असांजे इलाइक़े जो देरीना मसइलो आहे साईं। ॿुधो असां उहा साईं मर्कज़ में गौसफी खान आहे, असां उनखे कोटो ॾिया बहुत माना गुज़ारिश था कयूं साईं। जदीद दौर आहे साईं, असांखे बि सोचूं अगरि तव्हांजे मुतालबा पूरा न थियनि साईं। असांजो इहो हिननि सां वाइदो आहे साईं, चाहे पिरोन शेवल हुजे या मर्कज़ हुजे, वोट उनखे मिलंदो साईं जेको असांखे कमु ॾींदो हाणे। ॿुधो नालो भाऊ? भाऊ वञी छा मसइलो तफ़सील खे ॿुधाईंदा? रोड आहिनि कुझु कयो न, ढकनि में माण्हू मरी था आहिनि। सही आहे। पोइ किरे थो, कोई एक्सीडेंट थो थिए टन में, पोइ इन करे असां चऊं था त तव्हां छा मुतालबो आहे? रोड जो मसइलो आहे। रोड जेको ठाहे आहे त वोट उनखे ॾींदो? हा बिल्कुलु। चाहे केरु बि अचे? केरु बि अचे थी। चाचा अस्सलाम वालेकुम। चाचा तव्हां नालो? चाचा दादा थोरो तफ़सील खे ॿुधाईंदा छा मसइलो छा ॻाल्हि आहे? इहे साईं रस्ते जा हाणे ॼाणी रस्ता करण जी ढक आहे उहो लॻा पिया। मोटनि लाइ हर को अचे थो, सही आहे। मोटनि लाइ अचे थो ॻोठ